तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़। पारस टीवी न्यूज़ में हिकु भेरो तव्हांखे भलीकार चवंदासीं। ठट्टो मां रिपोर्ट पेश करे रहियो आहे सागर दीदार कुंबर ब्यूरो चीफ ठट्टो। बनू पुलिस स्टेशन जो रिटायर थींदड़ जमादार मुबारक लाशारी खे अलविदाई तकरीब थी गुज़री, जंहिंमें एसएचओ बनू गुल मोहम्मद कातियार डॉक्टर जय कुमार, साईं आफ्ताब पलीजो, साईं अब्दुर्रहीम काज़ी, साईं मंजूर अहमद खट्टी, अब्दुल करीम पलीजो, हाजी साले सुमरो ॿियनि मौज़िन वॾे अंग में शिरकत कई। जिते बनू पुलिस स्टेशन ते ही पहिरीं तकरीब थी गुज़री, कंहिं पुलिस ऑफिसर खे अलविदाई तकरीब ॾिनी वई हुजे। डिपार्टमेंट में हिन खां अॻु बनू पुलिस स्टेशन ते अॻु कॾहिं बि अहिड़ो प्रोग्राम न थियो। सिंध पुलिस बनू पुलिस स्टेशन सां लाॻापियल सीनियर पुलिस जमादार मुबारक लाशारी जे पुलिस डिपार्टमेंट में तमामु सुठी कारकर्दगी ऐं चार्ज चलत जे करे रिटायरमेंट थियण ते सवे अजरकूं ऐं लुंगियूं विधियूं वयूं ऐं वॾी इज़त सां अलविदा कयो वियो।